अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है, ज़ोहर जी सुन्नत मुअक्कदा 4 रकातूं इकट्ठा पढ़णियूं अथवा 2 रकातूं। अचो पहिरीं सवाल सुनो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद है खैर खुदा अल्लाह पाक के पंहिंजे फ़रमान में रखे। आमीन। दुनिया आखिर जंदर इज्जत आफियत अता फरमाए। बारकल्लाह फीकुम। मुझसे बिगड़े साथी सवाल कियो है त ज़ोहर जी नमाज नु मां जेके 4 रकातूं सुन्नत रहियूं कोरो ई 4 रकातूं पां बेरियूं पढ़ी सघो था या 2 अलॻि जी पढ़णियूं पवंदियूं। अने ॿियो ईअं पण सवाल आहे त जेको जुमे जे ॾींहुं जेका फर्ज़ नमाज़ पुठियां जेको 4 रकातूं सुन्नत रही त कोरो ई जेकॾहिं बेरियूं पढ़ी वञे त हिन में को हर्ज आहे या ई पण अलॻि अलॻि ॿ करे पढ़ियूं त हिन जे बारे में रहनुमाई कजे। अल्लाह पाक आखिर जज़ा ख़ैर अता फरमाए। आमीन शुक्रन। सुन्नत मुअक्कदा ॾींहुं अने राति जूं नमाज़ूं तंहिंजे अंदरि 12 रकातूं सुन्नत मुअक्कदा आहे। सुन्नत मुअक्कदा उहा सुन्नत जंहिंजी ताक़ीद आहे। फ़ज़ीलत आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स ॾींहुं अने राति तंहिंमें सुन्नत मुअक्कदा 12 रकातूं अदा करे थो, 4 ज़ोहर थी पहिला, 2 ज़ोहर पुठिया, मगरिब बाद 2, इशा बाद 2, फजर थी पहिला 2, कुल 12 रकातूं थियूं। जंहिं अदा कयूं उन लाइ करे जन्नत में रोज़ाना हिकिड़ो महल बनाए में अचे थो। जन्नत जी बशारत आहे। अने जन्नत जे अंदरि महल तामीर थिए थो, तंहिंजी ख़ुशख़बरी आहे। सुवाल इहो आयो आहे त ज़ोहर जूं 4 रकातूं जेको रहियूं इन्ही खे अदा करे जो तरीक़ो कहिड़ो थियो खपे। 4 रकातूं रहियूं जीअं ज़ोहर अला तूल हिकिड़े सलाम सां अदा कयूं था, ईअं ज़ोहर जी सुन्नत हिकिड़े सलाम ते अदा कयूं या 4 रकातूं 2 सलाम 2 रकातूं पढ़ी सलाम पढ़ो फिर 2 रकातूं अलॻि पढ़ो। ई सुवाल सामने आयो आहे। सही अने अफ़ज़ल तरीक़ो ई आहे त ज़ोहर जी सुन्नत 4 रकातूं ज़ोहर थी पहिला 2 रकातूं पढ़े में अचे। तंहिंजो प्रूफ दलील ई आहे त अब्दुल्ला इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु थी रिवायत है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सलातुल लैल वन्नहारे मसना व मसना। ॾींहं जी नमाज़ अने राति जी नमाज़। ॾींहं जी नमाज़ मुराद नफ़िल नमाज़ आहे, सुन्नतूं अने नवाफ़िल। ॾींहुं तंहिंजी नमाज़, राति तंहिंजी नमाज़, नफ़िल नमाज़ मुराद आहे। 2 रकातूं अदा करे में अचे। सुनन अबी दाऊद तंहिंजे अंदरि इहा रिवायत मौजूदु आहे 1295 मथे। इब्न खुज़ैमा में पण इहा रिवायत मौजूदु आहे। जमहूर मुहद्दिसीन जे नज़दीक इहा रिवायत सही आहे। मालूम थियो त 2 रकातूं अदा करे में अचनियूं। 2 रकातूं पढ़ी सलाम पढ़ंदासूं, फिर 2 रकातूं अलॻि पढ़ंदासूं। ई तरीक़ो आहे। जॾहिं त 4 रकातूं केरु पढ़े त लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अब्दुल्ला इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो ॾींहं जो 4 रकातूं सुन्नत लगातार पढ़ंदा हुआ। मुसन्निफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि इहा रिवायत मौजूदु आहे। हिकिड़ी रिवायत मिले थी जेको 4 रकातूं हिकिड़े सलाम में पढ़े जे मुतालिक़ इब्न माजा जे अंदरि 1157 रिवायत ईअं आहे। अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु थी आहे त कान युसल्ली, यानी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में, कान युसल्ली क़ब्ल ज़ुहर अरबअन इज़ा ज़ालत शम्सु फला यफ़सिलु बैनहुन्न बितस्लीमिन। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ोहर जी सुन्नत 4 रकातूं हिकिड़े सलाम थी पढ़ंदा हुआ, विच में 2 रकातूं टूक में की न पढ़ंदा हुआ। इहा रिवायत इब्न माजा में जाए, अबू दाऊद में जाए, पण इहा रिवायत सही न आहे, ज़ईफ़ आहे। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह
नफ़िल नमाज़ ॾींहं जो जेको अदा कंदा हुआ 2 रकातूं अदा कंदा हुआ। अलगर्ज़ ॾींहं जी नमाज़ सुन्नत 2 रकातूं अदा करणु अफ़ज़ल, अने जेकॾहिं केरु 4 पढ़ंदो त जाइज़ खरो पण अफ़ज़ल, अने राजे ज़ोहर जूं 2 रकातूं पढ़ी सलाम वारियूं, फिर 2 रकातूं अलॻि पढ़ो, ई तरीक़ो बहितर है। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।